अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूर बाबा आला मौज़ू कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हर 9 मिंट ई ऐलान कंदो आहे। मुक़ररु हद ताईं जो इंसान भलाई करणु चाहे त करे, उन लाइ त वरी इहो वक़्तु मोटी कोन ईंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हर 9 मिंट ई ऐलान कंदो आहे। मुक़ररु हद ताईं जो इंसान भलाई करणु चाहे त करे, उन लाइ त वरी इहो वक़्तु मोटी कोन ईंदो आहे। उन लाइ ज़िंदगीअ में हमेशह सुठी सोच सां हर पल गुज़ारिजे। उन लाइ ज़िंदगीअ में हमेशह सुठी सोच सां हर पल गुज़ारिजे। कंहिंजो तव्हां ते एतबार करणु तव्हां सां मोहबत करण खां घणो क़ाबिले तारीफ़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हर 9 मिंट ई ऐलान कंदो आहे। मुक़ररु हद ताईं जो इंसान भलाई करणु चाहे त करे, उन लाइ त वरी इहो वक़्तु मोटी कोन ईंदो आहे। न भला कंहिं इहो तोखे ॿुधायो, न भला कंहिं इहो तोखे ॿुधायो, आउं ठीकु ठाक आहियां, मिड़ई थोरी उदासी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हर 9 मिंट ई ऐलान कंदो आहे। मुक़ररु हद ताईं जो इंसान भलाई करणु चाहे त करे, उन लाइ त वरी इहो वक़्तु मोटी कोन ईंदो आहे। इहो जो मिलियो उनखे यादि करणु घुरिजे, जेको कोन मिलियो उनखे विसारणु घुरिजे। इहो जो मिलियो उनखे यादि करणु घुरिजे, जेको कोन मिलियो उनखे विसारणु घुरिजे। ख़ुशि रहो, ख़ुशियूं विरहायो, कंहिंजे ख़ुशीअ जो बास तव्हां बणिजो, उन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हर 9 मिंट ई ऐलान कंदो आहे। मुक़ररु हद ताईं जो इंसान भलाई करणु चाहे त करे, उन लाइ त वरी इहो वक़्तु मोटी कोन ईंदो आहे। तुंहिंजी ख़ुशबू कोन मिली, ॼण तुंहिंजो लहजो कोन मिलियो। तुंहिंजी ख़ुशबू कोन मिली, ॼण तुंहिंजो लहजो कोन मिलियो। असांखे त अञा ताईं तो जहिड़ो कोन मिलियो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हर 9 मिंट ई ऐलान कंदो आहे। मुक़ररु हद ताईं जो इंसान भलाई करणु चाहे त करे, उन लाइ त वरी इहो वक़्तु मोटी कोन ईंदो आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। अहसान जे बदिले शुक्रगुज़ारीअ जी वसफ़ अता फ़रमाए, भलाई करण वारो फ़रमाए। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। अहसान जे बदिले शुक्रगुज़ारीअ जी वसफ़ अता फ़रमाए, भलाई करण वारो फ़रमाए। ॾुख तकलीफ़ूं असां खां, असांजे पंहिंजनि खां दूरि फ़रमाए। सुखियो सताबो आसूदो पुरसुकून ज़िंदगी अता फ़रमाए। ख़ैरो बरकत अता फ़रमाए, सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता फ़रमाए। अल्लाह अल मुग़नी तव्वाब सत्तार करीम रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हर 9 मिंट ई ऐलान कंदो आहे। मुक़ररु हद ताईं जो इंसान भलाई करणु चाहे त करे, उन लाइ त वरी इहो वक़्तु मोटी कोन ईंदो आहे।